भगो ऐं न चवां मारियो त विसवां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सूंहां। भगो ऐं न चवां मारियो त विसवां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सूंहां। तां पुण लॼ मरां जे हुअनि पुठ में। सरकार ही जेका असांजी सिंध धरती आहे उहा सूफ़ियुनि जी धरती सॾिबी आहे। जंहिं धरती जो रहबर शाह इनायत सूफ़ी हुजे, जंहिं धरती जो रहबर लतीफ़ साईं हुजे, जंहिं धरती जो रहबर साईं GM साईं हुजे, उहे की था दहशतगर्द थी सघनि। जन सॼी उमिरि सॼी ज़िंदगी मुहबत प्यार प्रेम ऐं इंसानियत जो दर्स ॾिनो। ही असांजी रियासत को न को बहानो करे असांजे यूनिवर्सिटियुनि जो, असांजे शहरनि जा, असांजे ॿाहिराड़नि जा हथ सां माहौल ख़राबु करे ऐं उन्हनि खे दहशतगर्द करार ॾेई ऐं उन्हनि खे सरेआम क़तल कयो थो वञे। ही जेके बि सिंधी दोस्त सभु सिंध वारा जेका असांजी क़ौम परस्त क़यादत आहे उहा सभु गॾु इन लाइ थी आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त असां सिंधी माण्हू पंहिंजा लाश पंहिंजा जनाज़ा 3 ॾींहं रोडनि ते रखूं त पोइ का FIR थिए। ही असां कहिड़ी रियासत में रहूं था, असां कहिड़ी धरती ते रहूं था, असां कहिड़े मुल्क में रहूं था। ही जेके बि इदारा आहिनि उहे असांजे टैक्स मां ई हलनि था, असांजे टैक्स मां ई खाइनि था। ऐं उन जेका सिंध आहे उन जी मादियात उन जा जेके वसाइल आहिनि उहे सभु उन्हनि सभिनी ते क़ाबिज़ आहिनि। जेके माण्हू मज़दूरियूं करे हारपा करे पेट पालनि था उन्हनि खे दहशतगर्द करार ॾेई ऐं उन्हनि जा असांखे जनाज़ा ॾिना था वञनि। माड़ी जलबाणी में जेको वाक़ियो थियो आहे असां उन जी पुरज़ोर मज़म्मत बि कयूं था ऐं इंशा अल्लाह ताला मज़ाहमत बि कंदासूं। सूफ़ियुनि हमेशह पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं मां सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु कयां थो त हिन जेको बि मसइलो थियो आहे, जेको माड़ी जलबाणी में क़तल थियो आहे, उहे सभई दोस्त सिंधवासी साथ ॾियनि ऐं इन मसइले खे अॻिते आणिजे। ऐं असां इहा पुरज़ोर अपील कयूं था असां त जेके असांजा क़ातिलनि जा वारस आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि जे वारसनि जे मुताबिक़ FIR कटियूं वञनि। सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूदु बि ऐं नाहक़ बि मौजूदु।